दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिम। अज शवी फरवरी सन 2025 28 शाबानुल मुअज़्ज़म जी रात 1447 हिजरी खमीस जी रात कंबर शहर जे हैदर कर्रार मस्जिद में कारी मोहम्मद सादिक गोपान साहब जुमला जमात इस्तिकबाल रमजान मुबारक जे उन्वान सां मुख्तसिर हिकड़ी महफिल सजाई है। छो तो अनकरीब 2 ॾींहंनि खां बाद में रमजान मुबारक पियो अचे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमजान मुबारक जे अचण खां हिकु ॾींहुं अॻु में खुतबो ॾिनो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिंबर ते चढ़िया पाण फरमाई तो उहज़ुरुल मिंबर वेझो थियो मिंबर साहबा सगोरा सोरी आया। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिंबर ते चढ़ण शुरू कियो। परे डाके ते कदम रखियो फरमायूं आमीन। वरी बे डाके ते कदम रखियो फरमायूं आमीन। वरी 3 डाके ते कदम रखियो फरमायूं आमीन। थोरो ने मिड मिड दे इशारा आमीन आमीन चवंदा साईं जन मेंबर ते चढ़ी खुतबो ॾिनो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो या अय्युहन नासु लक़द अज़ल्लकुम या अय्युहन नासु लक़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीम। मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसानो
तहकीक वेझो थी चुको आ तव्हांखे वॾी अज़मत वारो महीनो शहरुन मुबारकुन वॾी बरकत सां भरियल महीनो वहुव शहरु सब्र सब्र वारो महीनो उहो महीनो जंहिं महीने में अल्लाह जो क़ुरान नाज़िल थियो आहे रमज़ान उहो बरकत वारो आहे जंहिं महीने में क़ुरान सांजल जने खुतबो ॾेई करे लगी आया सहाबा जो या रसूल अल्लाह तव्हां मिंबर ते ॾेई वेंदा हुयो हिन वारे तव्हां आमीन आमीन चवंदा चढ़ी वियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो आओ मुंहिंजा बचड़ो जॾहिं मां पहरे ॾाके ते कदम रखियो मूं वटि जिब्रील आयो मांखे चई साईं मांखे अल्लाह मोकिलियो रब फरमायो त मुंहिंजे मोहम्मद करीम खे वञी चओ रब तो फरमाए उन माण्हूअ खां मां बेज़ार उन माण्हूअ खे मां पंहिंजी रहमत खां कटे छॾियो उहो माण्हू मुंहिंजी रहमत खां कटियल जंहिं मजलिस में जंहिं कचहरीअ में तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम नामी इस्म गिरामी खयो वञे ऐं तुंहिंजे मथां दुरूद न पढ़े रब फरमायो मां हिन खे पंहिंजी रहमत खां कटे छॾियो जिब्रील चयो साईं हिन खां मां बि बेज़ार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां बि चयुमि आमीन हिन चंडे खां मां बि बेज़ार तंहिंजे करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो वॾे में वॾो बखील हुओ जो जंहिं मजलिस में जंहिं कचहरीअ में मां मोहम्मद करीम जो नालो ॿुधे ऐं दुरूद न पढ़े हुज़ूर फरमायो जेको मां मोहम्मद करीम जे मथां हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो अल्लाह उन बाने जे मथां 10 दफ़ा रहमत जो बि वसाईंदो जेको 10 दफ़ा पढ़ंदो ॾाढा ऐं रमज़ान जे महीने में जेको हिकु दफ़ो नबी साईं जे मथां दुरूद पढ़ंदो बंदि करे छॾींदो मां बंदि लाइ त न चयो रमज़ान जे महीने में जेको हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो अल्लाह उनजे मथां 70 दफ़ा रहमत वसाईंदो 70 हाणे अंदाज़ो लगा वरी जने बे डाके ते चढ़ियुमि वरी जिब्रील आयो साईं उहो माण्हू बि अल्लाह जी रहमत खां कटियल जंहिंजे ज़िंदगीअ में अबो बि चेरो हुजे अमड़ भी जेरी हुजे पो भी पांजे अबे अम्मा जो अदब न करे अबे अम्मा जी खिदमत न करे अबे अम्मा के राज़ी न करे अल्लाह से फरमायो मां इनखे पंहिंजी रहमत खां कटे छॾियो जिब्रील चयो साईं इन खां मां बि बेज़ार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मां मोहम्मद मुस्तफा चयो आमीन मां बि इन खां बेज़ार तंहिंजे करे मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सदको वजास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो रिज़ल रब्बु फी रिज़ल वालिद अबू अमा राज़ी अल्लाह राज़ी अबू अमा नाराज़ अल्लाह नाराज़ कलमे वारो खुदा जी सां जो कसम है कुरान पाक में अल्लाह पांजी इबादत सां गॾु अबे अमा सां सोड़े हलण जो हुक्म कयो रब से कुरान में फरमाए तो फरमाईंदा वक़बा
अल्लाह तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो। अल्लाह जो फ़ैसिलो रब जो फ़ैसिलो इबादत मुंहिंजी कयो। अब सजदो कजो रुकू कजो रब तो फरमाए मुंहिंजो फ़ैसिलो अथव मां फ़ैसिलो तव्हांखे सजदो मुंहिंजो इबादत मुंहिंजी कयो रुकू मुंहिंजो कयो ऐं ॿियो मुंहिंजो फ़ैसिलो इहो अथव त अबे ऐं अमण सां सोणा हलो सोणा अदब कयो उनजी ख़िदमत कयो। पाण फरमायूं जेकॾहिं तव्हांजो अबो ऐं तव्हांजी अमड़ तव्हां खां नाराज़ आहे न त पोइ अल्लाह बि नाराज़ आहे। जेकॾहिं तव्हां खां तव्हांजो अबो अम्मा राज़ी आहे त अल्लाह बि राज़ी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए काश मां मोहम्मद करीम जी अम्मा जहिड़ी हुजे मूंखे सॾु करे मां नमाज़ में हुजां मांखे चवे ओ पुट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाए नमाज़ भञी बि चवां सां जी मुंहिंजी मिठड़ी जी जल अमड़ अल जन्नत तहत अक़दामिहिल उम्महात अल्लाह अम्मा जे पेरनि जे हेठां जन्नत रखी आहे तंहिंजे करे साईं फरमाए जॾहिं ॿिए ॾाके ते कदम रख त जिबरील अल्लाह तो जे मां कटियो मां जंहिंजो पीउ मां नाराज़ आहे इहो अल्लाह जी रहमत खां कटियल इहो अल्लाह जी रहमत खां कटियल जिबरील हिन खां बेज़ार ऐं मिठो मोहम्मद बि बेज़ार तंहिंजे करे जंहिंजो पीउ मां जहिड़ो आहे न ॿई दुआ जा दर खुलियल अथसि ॿई तंहिंजे करे पीउ मां जी ख़िदमत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं मां टे ॾाके ते कदम रखियो मूं वटि जिबरील आयो मांखे चई साईं उहो माण्हू बि अल्लाह जी रहमत खां कटियल जंहिंजे ज़िंदगीअ में रमज़ान जो महीनो आयो ऐं रमज़ान जे महीने में हिन रब खे न परचायो रब खे राज़ी न कयई तंहिंजे करे रब जो फरमाए मां हिनखे पंहिंजी रहमत खां कटे छॾियो। जिबरील चयो साईं मां बि हिन खां बेज़ार अल्लाह अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां बि आमीन चई मां बि हिन खां बेज़ार ख़ुदा जी ज़ात जो कसम कंबर वारो रहमत वारो महीनो अचेव थो बरकत वारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा इज़ा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुस समा व फुतिहत अबवाबुल जन्नह व गुलिकत अबवाबु जहन्नम व सुलसिलतिश शयातीन। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं रमज़ान शरीफ जी पारी रात ईंदी आहे अल्लाह आसमान जा दरवाजा खोलाईंदो जन्नत जा दरवाजा खोलाए छॾींदो जहन्नम जा दरवाजा बंदि कंदो सॼो महीनो अल्लाह जी रहमत जो बि मोहम्मद करीम जी उम्मत जे मथां वसंदो सॼो महीनो वसुलसिलत शयातीन शैताननि खे गॾु विझी समुंड जे ॿेट में वञी ॿधी ताकि सॼो महीनो मुंहिंजनि बाननि खे शैतान वरगिलाए न भुलाए न
हाँ जैसे भी चवंदा हो न अब नमाज पढ़ो जवाब कहिड़ो ॾींदा साईं शैतान वॾो हरामी अब चवंदा हो न शैतान वॾो हरामी छा कयूं अल्लाह के असां खे बख़्शण जो इरादो अल्लाह चवे थो त मां पंहिंजनि ॿारनि खे बख़्शां काॾो न काॾो अचनि कहीं न कहीं तरीके से अचन 11 महीना जिना की 11 महीना राग बुधाई 11 महीना रुश्वत खाधई 11 महीना व्याज कई 11 महीना अल्लाह जे दर ते लड़ी ना 11 महीना मस्जिद जो दर न ॾिठी रमजान शरीफ आयो 12 महीनो अची मस्जिद में सच्ची दिल से अची करे तौबा के अल्लाह मां तौबा तो क्या अल्लाह मां के माफी दे फरमाए त मां 11 महीनन जा गुनाह लहज़े में माफ करे छॾींदोमांसि अब रोज घना फर्ज गालायो महीने में घना दिया ये तो वाइज मुझो याद रहता क्यों ना अब रोज घना महीने में और साल में 100 लो है ना 11 महीना 12 महीना 1200 आई वरी 600 ॿिया घणा थिया 1800 हाणे रमज़ान जो हिकिड़ो फर्ज़ पढ़ो हाल मां घणो था ॿुधाए ॾाढा ऐं नफ़िल पढ़ो त हिकिड़ो फर्ज़ पढ़ो त 70 फर्ज़ जो सवाब 5 पढ़ो तो 350 फर्ज़ जो सवाब महीने को क्लास ये महीने को क्लास थियो ऐं महीने जा वजी हाणे कैलकुलेटर खणी करे ता फर्ज़ रगो गणियो तॾहिं त साल जा फर्ज़ माफ़ थी सुभान अल्लाह तॾहिं त पूरा ही थी न साल जा जो फर्ज़ न पढ़िया थई त पूरा ही कीअं थे अच्छो तो बख्शाव अच्छो तो बख्शाव अच्छो तो मां दुआऊं ताजू कबूल कया दुआऊं पाक नबी इमामुल अंबिया सदको वन्यास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अल्लाह उठन शख्सन जी दुआ रद न कंदो कबूल कंदो सलासतुल्ला तुरद दावतुहुम अस्साइम हीन युफ्तिर वल इमामुल आदिल व दावतुल मज़लूम हज़रत अबू हुरैरा मदीने जमीर जो साहबी इन हदीस जो रावी खुदा जी सा जो कसम फरमाया जिन शख्सन जी दुआ रद न थींदी इमामुल आदिल हुक्मरान जे आदिल कयो घर जो वॾो आ ॻोठ जो वॾो आ शहर जो वॾो सूबे जो वॾो इदारे जो वॾो आदिल जो करे खुदा जी सा जो कसम इहो आदिल हुक्मरान जॾहिं हथ खणी करे दुआ घुरंदो आ तवजो कर मदीने जे मीर फरमाए मुझे रब फरमायो ओ मुझा दिल पर नबी माइन आदिल हुक्मरान जी दुआ रद न कंदो आ कबूल करे छॾींदो आहियां आज 2 सालन जो घोट 2 साल वाला तो कोन है ना थोड़ो शारप ॾे सोना
जेॾो सुहिणो आहे लाउड भलो थी ॾाढो माशाअल्लाह पर थोरो खोलेस अल्लाह बरकत करे ॾाढे आमीन चओ ॿिनि सालनि जो ईअं न त हिकु दिलि ते त ॿी चुल्हि ते ईअं न चङा भला कुटुंबा वॾा नंढा हा छो पटको वॾो ॾाढ़ी वॾी निड़ ते सजदे जा निशान हिकु साल पाण जी ॿीअ खे वरी मानी न ॾियो ख़ाली भाई इहो त पोइ कटबो न रमज़ान में सभु गुनाह माफ़ थींदा अथव में थींदा न तो बस शिरक कई न तभी माफ ज़ानिया माफ व्याजिया माफ राशिया माफ नमाज न पढ़ी आयो अच तौबा कर त माफ क्या पर हिकड़ी गाल तव हैदर करार मस्जिद में अचण वारो अल्लाह दोते तो हुकूकुल इबाद मां माफ न कंदो बानन जा हक ज़ाल जा हक धी जा हक पुट जा हक ओड़े पाड़े जा हक कंहिंजा 10,000 खाई वई कंहिंजी बेइज्जती कई कंहिंखे मोचड़ा हणाई कंहिंजी चोरी कराई कंहिंजो पटको लहराए कंहिंजे घर ते कब्ज़ो कई कंहिंजो बनो सोरे अल्लाह चवंदो हुन खां माफ़ी वठी आहे त मां माफ़ कयां न त माफ़ न कंदो मां तंहिंजे करे हुकूकुल इबाद बि रमज़ान में माफ़ न थींदो बाक़ी सभु गुनाह माफ़ तौबा अदल की हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो वॾो आदिल हो अदल कयई अल्लाह जी ज़ात जो कसम एॾो आदिल हो एॾो आदिल जो हज़रत उमर वॾो अदल कयो रात जो पारा ॾींदो हो चौकी ॾींदो हो कंहिंखे तकलीफ़ त न आवे तवजो कर एॾो आदिल जॾहिं मिस्र मुल्क फतह थियो उतां जा माण्हू हर साल नौजवान छोकिरीअ खे हार सिंगार करे दरिया में विझंदा हुन जो अक़ीदो हो असां दरिया खे छोकिरी ॾींदासीं त पाणी ॾींदो जॾहिं इस्लामी ममलकत में आयो उतां जे गवर्नर ख़त लिखियो साईं तव्हांजा माण्हू हर साल नौजवान छोकिरीअ खे हार सिंगार कराए दरिया जे हवाले था कनि हाणे त ही मुल्क इस्लामी ममलकत में आयो छा असांजे लाइ अल्लाह हज़रत उमर फरमायो खबरदार दरिया के हवाले करणो न इस्लाम औरत के वडो इज्जत ॾिनो वडो मकाम ॾिनो खबरदार कहीं भी औरत के दरिया के हवाले करणो न हज़रत उमर दरिया होॾे ख़त लिखो ओ मिस्र जा नील दरिया ही ख़त चई थो अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब जे नाले ते जेकॾहिं तूं पंहिंजे मर्ज़ीअ सां पानी ॾींदो त असांखे तुंहिंजे पाणीअ जी ज़रूरत न आहे असां का बि औरत तुंहिंजे हवाले न कंदासीं पर जेकॾहिं अल्लाह जे हुक्म सां हलंदो त उमर जे ख़त पहुचण सां हली पइजाए ॾाढा जो सुभान अल्लाह हज़रत उमर जो ख़त पहुतो यहूदी मिस्र में घणा सी मना ये मुसलमान सभा सादान जेड़ा बुधा तेरा ॾिठा हाणे सही नील दरियाव चिठीअ ते पाणी कीअं ॾींदो वञी करे उतो जे हिकिड़े गवर्नर मिस्र जे नील दरिया के हज़रत उमर वारी लिखियल इबारत पढ़ी ॿुधाई जेकॾहिं छोकिरी ॾियण सां तूं पाणी ॾींदो ऐं तूं पंहिंजी मर्ज़ीअ सां हलंदो त असांखे तुंहिंजे इन पाणीअ जी ज़रूरत न आहे पर जेकॾहिं अल्लाह जे हुक्म सां हलंदो न त पोइ अमीरुल मोमिनीन उमर फारूक जी चिठी
पहुंचण ये मुआरो प्रोग्राम हाफिज भोगन में मां नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा मौलाना कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब मां भी हर रोज दुआ करा अल्लाह से रमजान अचे तमा कुछ सही पढ़िया रमजान जा 15 ॾींहं निंड कयां त को मुंहिंजो गलो खुले रात मां 3 बजे सुम्हां रोज रात जो 2-3 वे वो जाके ते वो गलो भी बंद सफर उन ॾींहुं उते ॻाल्हि थी न बुखारी मस्जिद में साईं ऐलान कयो साईं अब्दुल मजीद मां बि चयोमांसि मां बि ईंदो मां त भोग कया पर पोइ साईं हिन चयो त मां न छॾींदो मां चयोमांसि मां किरायो बि न वठंदो मानी बि न खाईंदो साईं ज़ोरी गलो बंद हो पर पोइ चई न अचणो अल्लाह के बरकत करे इन जो इखलास आहे जो थोरे वक्त में हेॾी मस्जिद जो कम थी वियो ये नज़र त क्यों इखलास ही इखलास ये तो पई मस्जिद सालन जा साल ही कारी साहब जो इखलास आहे हाफिज मोहम्मद सादिक गोपांग साहब जो हर दिल अज़ीज़ माण्हू दोस्तों मैं नंढड़ो जेतिरो मां तरावीह पढ़ाईंदो साईं वाले जी मस्जिद करे या मस्जिद जो हुन यारन मां भी ओडो आयो होयो में हेडो जो पर चोरी ओडो है खत्म जी जाए कोन ये साईं मस्जिद में चोरियूं और ये साईं गोठ जो हाफिज होते ठीक है कोई नंढड़ो हूंदो मां चोड़े तू पढ़े छो नथो तू ईंदो कर वञो रे साईं मां मोकिलींदुसि साईं मोहम्मद आलम चलो मां पढ़ंदो नंढड़ो मां उते पढ़ायो 3-4 साल कमर में कलमा पढ़ाया हाँ कुरान अहिड़ो थो पढ़े असां में तो कोई अहिड़ो पढ़ंदो ई कोन्हे पक वाह बि जो पढ़ियल आहे ॾाढे हा शाम जे टाइम ते चिठी विझी करे भारत दरिया खे ॿुधाए हलिया विया सुबुह जो यहूदी घरनि मां खिलंदा ॾींदा आया त सही मुस्लमाननि जे अमीर उमर फारूक जो ख़त नील दरिया ॾे आयो आहे त पाणी ॾींदो हेल त पाणी कोन ॾींदो जो हिन औरत ॾिनी नाहे छोकिरी ॾिनी नाहे अल्लाह अल्लाह हज़रत उमर आदिल हो अयां जो हाय खुदा जी ज़ात जो कसम 18,000 यहूदी मिस्र जे नील दरिया ते जो अची ॾिसनि त कनन तार पियो वहे हे वाह उमर तुंहिंजे चिठीअ जो कमाल उमर आदिल जी दुआ रद न थींदी उमर साईं पाण दुआ घुरी छा पियो चवे पियो त अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिक व वफ़ातन फी बलद हबीबिक ओ मुझा अल्लाह मां उमर के मौत दी जाए पर दी जाए भी मिठे मोहम्मद करीम जे शहर मदीने में दादा चौन सुभान अल्लाह ये उमर जी दुआ हुजूर फरमायो त आदिल हुक्मरान जी दुआ रद्द चिठीअ ते नील दरिया पानी ॾिनो दुआ घुरे मुहर्रम जी पहिरीं तारीख़ ते हज़रत उमर खे शहादत मिली चई त मूंखे ईअं न चई त मूंखे मस्जिद में ॾी जाए चंदे मौत शहादत जो पर शहर हुजे मदीनो
मां मोहम्मद जे मदीने मां बाहर न मरा मोहम्मद जे शहर में पर उन शहर में शहादत हजरत उमर की शहादत मिली ये भी न चो तो मोहम्मद जे मुसल्ले ते दी जाए ये भी न चो तो नमाज में दी जाए शहादत हजरत उमर की शहादत मिली मोहम्मद जे मुसल्ले ते सुबह जी नमाज में दादा चो न नबवी मस्जिद में मदीने में उमर जा बेड़ा पार तजे करे बे नंबर में मसलूम जी बदुआ का बचो हुजूर फरमायो मजलूम जे दुआ बदुआ का पाण के बचाए जो मजलूम हथ खणंदो अल्लाह उन मजलूम जे हथन के खाली न मोटाईंदो तंहिंजे करे टे नंबर में हुजूर फरमायो त रोज़ेदार सॼो ॾींहुं रोज़ो रखियई चप सुकी निड़ी सुकी वई पेट पुठीअ सां लॻो अखियूं डरा ॾेई वई शाम जे टाइम ते इफ्तारी वारे वक्त में रोजे छोड़ खां में रोजेदार दुआ तो घुरे अल्लाह अल्लाह मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह इन रोजेदार जी दुआ के रद्द न थो करे अल्लाह रोजेदार जी दुआ कबूल थो करे छॾे अचे वतो दुआउनि जे क़बूलियत जो महीनो अचे वतो गुनाहनि खां माफ़ी ॾियण वारो महीनो तंहिंजे करे फरमाई त अल्लाह शैतान खे ॿधी थो छॾे जहन्नम जा दरवाज़ा बंद हिकिड़ो सजदो ॾे 1500 नेकियूं 15 मां जो तव्हां खां पुछां थो इन माले वारो इन मस्जिद में ऐलान थे अब जेको हिन मस्जिद में नमाज पढ़ाईंदो रोज उनके 1000 ॾींदासीं ॻाल्हायो न त नंढा वॾा ईंदा माना दुनिया जी आख़िरत यादि ई लाइ मरणो बस शयूं कमी ईंदव बस शयूं बस आखिरी ॻाल्हि तो क्या दुनिया जे अंदर माण्हू कंहिंसां बि मोहबत कंदो आहे न पोइ ॿिनि शयुनि जो भउ हूंदो यार ज़ाल सां तो मोहबत कयां जुदा त न थींदासीं छॾे त न वेंदी या मां त छॾे न वेंदोमांसि ॿियो माल सां ज़ाल सां पुटनि सां औलाद सां ये बेवफा न थींदा जॾहिं इंसान मौत जे बिस्तरे ते हूंदो आहे न हेॾो ज़ाल हेॾो बच्चा हेॾो माल जेको हिनजे ज़हन में हुयो त जुदाई कयूं थो वञे ज़ाल तो छॾे पुट तो छॾे औलाद तो छॾे माल तो छॾे कारोबार ज़मीनूं गाड़ियों सब छॾियो थो वञे हिन वेचारे खे भउ हुयो त मां छॾींदुसि वरी बेवफाईअ जो बि डर ॾाढो हुयुसि त बेवफा त न थींदा अल्लाह 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 कमर जा मुस्लमानो जॾहिं इंसान दुनिया छॾींदो बेवफा ज़ाल घर खां टनो कढियो पुट क़बर ताईं हलियो पूरे करे मोटी आयो पहिरियों ॾींहुं ॾाढो रुनो ॿिए ॾींहुं ॾाढी कोशिशि कयूं रोअण न आयो टियों ॾींहुं पूरो ई न थियो तॾो खयूं हलिया विया ख़बर न आहे त ॾाज ॾिनऊं सराए कहिड़ो ओ हिन महले वारो ख़ुदा जी ज़ात जो कसम बश
शयूं अथव उन्हनि सां मोहब्बत कयो न जुदा थींदो न बेवफा थींदो हिकु अथव अल्लाह जो क़ुरान इहो जुदा न थींदो हित बि गॾु क़ब्र में भी गॾु माशर में भी गॾु जन्नत में भी गॾु ॿिए नंबर में सदको वञांसि मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां मोहब्बत कयो सब बेवफा पर मोहम्मद वफादार मोहब्बत कुरान सां कर कुरान पढ़ण तो सवाब हजरत उमर बहादुर नबी से उमर एडो बहादुर शैतान तो गान रजे एडो बहादुर कब्र में किए गले नबी से तो कब्र में किए गले मुनकर नकीर इंदा हेडा वडा दंद अखियों गाड़ियों करण का मोड़ा केरा ये थोड़े के चांदे वाले मक्सिया ब्रोइया गोपांगा ना उतमर रब्बू का बुधाए तुझो रब केड़ो वमन नबीयू का तुझो नबी केड़ो वमा दीन का तुझो दीन केड़ो हे उतदो अखियों माटींदो ये ॾिसंदो हूंदो निमाज़ी न तो उन्हनि खे चवंदो परे जो दऊनी अन नुसल्ली ये निमाज़ जेको पढ़े सिजल हण जो टाइम नज़र ईंदुसि दऊनी अन नुसल्ली परे जो मां निमाज पढ़ा मुझी निमाज दी कज़ा थे अरे निमाज में तो को नहीं उते निमाज बी रिवायत में आता है पुछंदो तो मम्मा नबी को तुझो नबी केड़ो हिन जे कब्र खां वठी मिठे मोहम्मद जे कब्र मुबारक ताईं यो सजो अकीदो हुजूर जी ज़ियारत कराई थी वने मा हाज़र रजुल जे करे दुनिया जे अंदर नबी सां वास्तो नबी जे सुन्नत सां वास्तो नबी जे दीन सां वास्तो दिसी करे हो चवंदा मा हाज़र रजुल इन शख्स के बारे में तुझो छा ख्याल अल्लाह अल्लाह दिसी करे चवंदो ॿियो न के हाज़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सुञाणा सोए मुझो मोहम्मद ॾाढा त चवनि सुभान अल्लाह दीन मुझो इस्लाम चवंदो त हाणे निमाज़ कान्हे पढ़ी नमाज हिते रोज़ो हिते नमाज हिते हज हिते कब्र में न नमाज न रोज़ो न हज न ज़कात जन्नत में भी हज ज़कात रोज़ो ना है अजवा अमल सुभाणे या हिसाब अजो कंदे सुभाणे लुड़ंदे रमज़ान जी राह रहमत रमज़ान जी राह रहमत फरमाईंदा वलऊ रहमतुन पारियों ॾहो रहमत ई रहमत रहमत यानी रमज़ान अचेव थो रहमतूं खयूं थो अचेव मीम मां मुराद मोहब्बत वारो महीनो प्यार करण वारो महीनो इन महीने में अल्लाह पंहिंजे बानण सां वॾी मोहब्बत कंदो रब चवंदो आहे मुंहिंजा बानड़ो अचो नाफ़रमान थी विया हुयो 11 महीना मुंहिंजी नाफ़रमानी कई अथव हाय रमज़ान ॾियांव
थो वरी मोहब्बत जो इज़हार तो कयाव जो तौबा कयो मां मोहब्बत मां माफ़ी ॾियांव रमज़ान जो स्वाद जी माना सामिन अचो रमज़ान अचेव तो जन्नत जो सामिन महीनो ये जन्नत जो सामिन रमज़ान जा रोजा रख सजदा कर खुदा जो कसम कमर में रोजा बल्ब वांगुरु पिया बरदा हाँ रमज़ान जे स्वाद ज़मानत जन्नत जो स्वाद अलिफ उल्फत उल्फत प्यार ऐ नून नूर जो रमज़ान में नूरी नूरा नूरी नूरा रमज़ान में नबी से फरमायो जेको हिकड़े पानी जे ढुक या खारक सां के रोजो छोड़ाई फरमाई सवाब एडो थसे जनो सजी मोहम्मद जी उम्मत के रोजो छोड़ाए रोजा रखंदो छोड़ाईंदो भी सही कि हथ ते मानी खणी कुंड में अदा में अपने घरों आंदी शरबत शरबत जी मौसम आए तभी शरबत पीअंदासीं फ्रूट फ्रूटन वाले महीने में रमज़ान आयो था हाँ सही केला नारंगियूं सूफ़ हलनी था छोड़ा रोजा जन के रोजा वो मोदी जेको आ इंडिया जो जेको वज़ीर आज़म आ उन रमज़ान जे अचण जे करे घटिताई कई आहे त मामा मुसलमाननि जे रोजा रखण जो महीनो सऊदी में 40 सैकड़ो रियायत थी तो इंडिया के वज़ीर आज़म भी ऐलान कयो तो असां भी रियायत कयूं असां वारा हुकुमरान चोटीअ जा आहिनि पर जे असांजे इलाइक़े में जेके खीर था खपनि इहे सभु 1 नंबर चोटीअ जा सभु खीर खपंदा न बाबा रमज़ान शरीफ के महीने में 100 रुपए किलो खीरो कयो 100 रुपया क्यों न छो तहां जो भी अजर हुजे न रियायत जने अल्लाह रियायत कई ताके तहां के भी करनी रहमत वारो महीनो इज्जत वारो महीनो पहिरियों ॾहो रहमत विचों ॾहो मग़फ़िरत आख़िरी ॾहो जहन्नम खां छुटकारे जो रोज़ा रखो ऐं मस्जिद में अचो हज़रत अली साईं मस्जिद में अली मस्जिद में अल खिदमतु लिज़्ज़ईफ़ वस्सौमु लिस्सैफ़ वज़्ज़र्बु बिस्सैफ़ आमिना जे लाल इमामुल अंबिया के भी अर्ज़ करे ओ मुंहिंजा साईं मां घोर वञा कुर्बान वञा मां अलीअ खे दुनिया में 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि पाण फरमाए ॿुधा चईंसि अलीअ जे दर ते महिमान अचे अली उनजी ख़िदमत करे 2 नंबर में मुंहिंजा साईं हथ में तलवार हुजे अली अल्लाह के रास्ते में जिहाद करे 3 नंबर में गर्मी जा ॾियारा हुजन मां अलीअ खे वात ते रोज़ो हुजे शहादत भी रमज़ान में रमज़ान में मुझे मौला अली जी शहादत रोज़े सा 21 तारीख ते रमज़ान में कुरान नाज़िल थो रमज़ान में खुदा जी साजो कसम इस्लाम जी पारी पारी लड़ाई लगी पत्थर जी रमज़ान के 7वीं तारीख मदीने के मीर जी रानी अम्मा आशा जी वफात रमज़ान वो महीनो जंहिंमें हिक रात ॾिया खैरुम मिन अल्फ शहर फरमाए 1000 रातन का वधीक भली तव 1000 रातन के गडु कयो घणा साल थिया साईं मोहम्मद माशाअल्लाह हे दबा हे गंदली दाढ़ी वारो कारी बिया मौलवी बिया मौलूद सवेरे कुरान पढ़ी मुरसलात सूरत में जो वाह 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 साईं वरी स्कूल में जेको फंक्शन कंदो आहे साईं वाह अल्लाह बरकत करे मुजाहिद
83 साल 4 महीना मुझे जिंदगी 52 साल उम्र 52 में 12 कढो 40 रमजान गुजरी अल्लाह न सुने रब न परचाए कंहिंजी 30 साल रमजान आयो वयो लैलतुल क़द्र हथ करे न सघियासे हे मौक़ो तो बड़ी अग में तो चवां नबी से फरमायो वो शहर सब्र सब्र जो महीनो माना गुनाहन का पान के सब्र कराए रहमत वारो महीनो मफरत वारो मां दुआ तो क्या अल्लाह ताला ता सभनी के रमजान जे रोजा रखण जी तौफीक फरमाए ऐं अल्लाह ताला ता सभनी के रोजन रखाइण जी भी तौफीक बख्शे नंबर से क्या बात फरमाए बारे वारो ये गनीमत रमजान में सब कम छड़े तरावियन में भी अचो रोजन ते भी अचो रोजा खोलायो भी रोजा पान अची तो छोड़ियो भी मस्जिद में अचो खुदा जो कसम रब रिज़्क़ में बरकत कंदो फरमाए मोमिन जो अल्लाह रमजान में रिज़्क़ वधाईंदो मां दुआ तो क्या रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या अल्लाह या रहमान या रहीम या हय्य या क़य्यूम।